अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें ॿार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणीअ जे शेर सां त जे तूं बेतबाई, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण। ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़स्तीमो ॾिनो। साथियो, हींअर जे शख़्सियत खे मां हिते अचण जे लाइ दावत ॾींदसि। पाण डॉक्टर आहिनि ऐं हिकु घण रुखी शख़्सियत आहिनि। जेकॾहिं मां हुननि खे हिकु डॉक्टर जे हैसियत में ॾिसां त मरीज़नि जे लाइ बहितरीन डॉक्टर आहिनि। जेकॾहिं मां हुनखे हिकु दोस्त जी हैसियत में ॾिसां त हिकु बहितरीन हद ॾुखी दोस्त आहे। जेकॾहिं मां हुनखे हिकु समाजी कारकुन जी हैसियत में ॾिसां त हिकु तमामु मुख़लिस ऐं बेलोस समाजी कारकुन आहे। मुंहिंजे साम्हूं वेठी आहे डॉक्टर हुमेरा सुमरो, जेका चेयरपर्सन आहिनि इंटरनेशनल सिंधी विमेन ऑर्गेनाइज़ेशन जूं। ऐं मां खेनि अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे हिते अचनि ऐं अची पंहिंजे प्यार ऐं मोहबत जा ॿ लफ़्ज़ असां सां वंडनि। डॉक्टर हुमेरा सुमरो। मूंखे लॻे थो आंटी कुझु घणी तारीफ़ करे छॾी मुंहिंजी अॼु, पर थैंक यू आंटी। मां बिल्कुलु बि प्रिपेयर्ड न हुयसि त मूंखे कुझु ॻाल्हाइणो पवंदो, ऐं मुंहिंजी उहा ई सिंधी बि अहिड़ी को ख़ासि सुठी कोन्हे, सो एक्सक्यूज़ कजो अगरि मां थोरो अंग्रेज़ी थोरी सिंधी मिलाए करे ॻाल्हाए वञा। मां अदा खे पहिरीं त ISO जे तरफ़ खां मुबारकबाद ॾींदसि त जो अदा जी 6th एनिवर्सरी आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध जी, ऐं अदा जी 5 सालगिरह बि आहे, त डबल मुबारकबाद हुजे अदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां अदा केतिरे अरसे खां कोन सुञाणंदी आहियां, मूंखे इलाही थोरो अरसो थियो जॾहिं खां मुंहिंजे ख़्याल में असांजी ISO शुरू थी, मां तॾहिं खां वधीक अदा खे ॾिसणु शुरू ऐं सुञाणणु शुरू कयो। उन खां पहिरीं मां बसि इहो ॾिसंदी हुयसि त जिते को बि सिंधी फंक्शन हुजे, को बि सिंधी इवेंट हुजे, चाहे पोइ को डेमोन्स्ट्रेशन हुजे, कल्चरल डे हुजे, वर्ल्ड सिंध कांग्रेस जो फंक्शन हुजे, अदा उते हमेशह हूंदो हुयो ऐं हमेशह पंहिंजो रेडियो खणी अची बीठो हूंदो, सभिनी खां इंटरव्यू वठंदो रहंदो। मुंहिंजो मतिलबु एतिरी सुञाणप हुई पहिरीं अदा सां, पर हाणे ओवर द टाइम पीरियड मां वधीक अदा खे सुञाणणु लॻी आहियां। त मां इहो ॾिठो त अदा मतिलबु हर
जेका बि ऑर्गेनाइज़ेशन आहिनि सभिनीनि सां मिली करे अदा कमु कंदो आहे। इहो न त काई पॉलिटिकल हुजे, कोई पर्सनल हुजे, जेकी बि आहिनि सिंधी उन्हनि सां गॾु हमेशह अदा बीठो हूंदो आहे। मतिलबु जेको बि सिंध जे लाइ आहे उहो अदा उन सां उते अदा मौजूदु आहे। ऐं अदा जी मतिलबु अॼु मां जेको कुझु ॾिठो, मां त पहिरियों दफ़ो मूंखे एतिरी पॉलिटिकल नॉलेज न आहे, न ई मां एतिरी एजुकेटेड पॉलिटिकल फील्ड में आहियां, त मूंखे त अॼु पहिरियों दफ़ो ख़बर पई। हालांकि मूंखे मुंहिंजे हस्बैंड अमजद पहिरीं हिकिड़ो दफ़ो ब्रीफ कयो, तूं सुञाणे थी अदा जी, तोखे ख़बर आहे? मां चयो न मूंखे त ख़बर कोन्हे, मूंखे इहा ख़बर आहे दादा असांजो पेशेंट बि आहे, बाक़ी हाणे उनजे अलावा मूंखे इहो ख़बर आहे दादा जो रेडियो आहे, ॿियो मूंखे ख़बर न आहे त छा आहे। त थोरो सो मूंखे अदा जे बारे में अमजद ईअं विच में ब्रीफ कयो हुयो। अमजद शायदि कोई बि पढ़ियो अदा जे बारे में त मूंखे ॿुधाईं। अॼु बाक़ी मां सॼो कुझु अदा जो ॾिठो ऐं मूंखे ॾुख बि आहे त अदा एतिरी तकलीफ़ुनि जे हुन मां गुज़रियो ऐं बहरहाल पर कॉन्ग्रेचुलेट बि मां कंदसि अदा हुन मां सर्वाइव करे आयो ऐं पंहिंजो पाण खे गिव अप न कयईं पैसे जे लाइ ऐं पाण खे विकिणी न छॾियईं ऐं हुन सिंध जे लाइ विढ़ंदो रहियो। ऐं अदा जी उहा जेका आहे जाखोड़ो आहे हिते बि हले पई हिन रेडियो वॉइस ऑफ सिंध जे लाइ, ऐं मां कॉन्ग्रेचुलेट कंदसि अदा खे इन एडवांस त जेको अदा पंहिंजो टीवी जो लॉन्च थो करे। हाणे आईएसओ असांजी इलाही नंढड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे, मां प्रॉमिस त नथी करे सघां त असां छा छा कंदासीं या छा न कंदासीं, पर असां ज़रूरु तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं। जीअं तव्हां सभिनी सिंधी ऑर्गेनाइज़ेशन सां गॾु आहियो, असां बि तव्हां सां गॾु आहियूं। जेको कुझु असां खां थी सघंदो असांजो ख़िदमत हाज़िर आहे। थैंक यू सो मच। महिरबानी हुमेरा सुमरो, तव्हां पक ॾिनी त तव्हां कुझु न कुझु ज़रूरु कंदो रेडियो वॉइस ऑफ सिंध जे लाइ। ऐं उहो सिर्फ़ु रेडियो वॉइस ऑफ सिंध जी मदद न हूंदी या अदा इमदाद जी मदद न हूंदी, पर दरअसल उहा असां पंहिंजी मदद पाण कंदासीं ऐं पंहिंजी मदद पाण जे उसूलनि ते हलंदासीं। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।